ख़बर तो भागवत में कथा इंदी आ कि ऋषि मुनि सब चवन था भाई सभिन को वडो भगवान केड़ो आ परीक्षा वठी वने। यो कम ॾिनो भृगु महाराज के। भृगु महाराज ब्रह्मा जी जा सपुत्र भोले बाबा जा भाउर थिया। लंबी कथा बिल्कुल सार में तो उन्हें परीक्षा वठण जे लाइ टिनी देवन वट वयो। ब्रह्मा जी वट वयो ऐं कुछ न उन जो आदर न सत्कार न पूजा न प्रणाम। ब्रह्मा जी के गुस्सो अची ॾिसी वतो भृगु ऋषि, लेकिन पंहिंजे ज्ञान जे द्वारा उन्हनि भीतर ई भीतर पंहिंजे गुस्से के अंदर ही अंदर नष्ट कयो। चओ हरे राम। जीअं आग लगी वञे तो पानी विझी करे आग विसाई वेंदी आहे, पर आग ॿरी त सही। आग ॿरी। भृगु ऋषि उतो हलजी आ कि ब्रह्मा बाबा में गुस्सो अची वियो। हाणे शिव जी वटि आया इहे भाउ जे रूप में ऐं अञा सरल सीधा सादा ऐं उहे एॾा सरल की परीक्षा वरी उन खां कठिन वठणी पवंदी। भोले बाबा ॾिसी करे डुक पाती, अरे मुंहिंजो भाउ आयो आहे भृगु ऋषि, मुंहिंजो भाइड़ो आयो आहे। वठी डुक पाती ऐं हथ खणी करे गले लॻाइण जे लाइ। हाणे भृगु ऋषि सोचियो त हिननि जो त वधीक प्यार थो उमड़े, हिन वटि चुप न कंदुमि प्रणाम न कंदुमि, हिननि खे त परवाह ई न पवंदी। तॾहिं चई भी हिते भी, ओ शंकर तूं अमंगल वेश, तव्हां मूंसां मिलो न, गले न लॻो, बीहो हिते। भोले बाबा बीह रहिया। छा थियो भाई, ही तव्हांजो कोई वेश आहे? नरमुंडनि जी माला, रख लॻल मसाणनि जी, भूतनि प्रेतनि जी टोली खणी करे तव्हां घुमो पिया। हा, तव्हांखे ॾिसण सां ई पूरो सूतक थो लॻी वञे, मूंखे न पकड़ियो तव्हां। ओ महाराज भोले बाबा गुस्से में अची विया। माता सती भगवती अची करे पकड़े वरितो। तव्हांजो भाउ अथव, नंढो भाउ अथव, पुट जे समान, क्षमा कयो महाराज, हिन ते क्रोध न कयो, जेको बि आहे जीअं बि आहे। भोले बाबा शांत थी विया, चुपचाप हलिया। भृगु ऋषि वधीक देर बीहां त वरी टियों नेत्र न खुलिजी वञे, परीक्षा ई ख़तम न थी वञे हिते। भृगु ऋषि हलिया। ओॾी महिल नारायण भगवान, इहा कथा मां तव्हांखे इन करे थो ॿुधायां त अगली कथा ठीक इन जे उलट आहे। त भगवान जी कथा ॿुधी करे मथां कोई वहम करे संसो करे, इन करे भगवान जो स्वरूप तो तव्हांखे ॿुधायां। त नारायण भगवान ओॾी महिल लक्ष्मी माता जे गोद में मस्तक रखी करे नेत्र बंद करे सभिनि जो पालन करे रहिया। अचानक अची करे उन ही अवस्था में दबे पांव आया भृगु ऋषि। न कुछ ॻाल्हायूं, न प्रणाम, न कुछ अञा कुछ नेत्र खोलियनि। लक्ष्मी माता कुछ चए इन खां पहिरियों कहिड़ी परीक्षा वरिती? भगवान श्री विष्णुअ जे छातीअ ते बिल्कुलु जमाए करे जोर सां हिकिड़ी लत ठका करे छॾी। चीख निकिरी वई लक्ष्मी माता जी, अखियुनि में आंसू वही आहे। पर ख़बर है कि मुंहिंजे पतीअ जा आराध्य आहिनि, मांखे अधिकार न आहे हिननि खे चिल्लाइण जो, बरजण जो, गर्जण जो। मां केॾी बि टिनि लोकनि जी भगवती आहियां, माता आहियां, लेकिन मूंखे इहो अधिकार न आहे कि भगवान जे भक्तनि खे मां अपमान कयां। वीचारी रोअण लॻी। भगवान नेण खोलिया। भृगु ऋषि सावधान, पतो न हाणे सुदर्शन चक्र कढंदा या छा कंदा या क्रोध कंदा, लेकिन कमाल आहे। विष्णु भगवान उथिया ऐं चरणनि ते किरी पिया, मस्तक रखी छॾिया। भृगु ऋषि जा चरण गोद में खणी करे धीरे धीरे दबाइण लॻा। चवण लॻा तव्हांजा चरण ॾाढा कोमल आहिनि, मुंहिंजी छाती ॾाढी कठोर आहे। महाराज तव्हां केॾी कृपा कई अथव, अॼु अची करे मूंखे पंहिंजी चरण रज ॾिनी अथव। तव्हांजे ने ईअं नथा चवनि त लत ठका कई अथव, तव्हां चरणनि जी धूल ॾिनी आहे, इन सां मुंहिंजा सभु पाप लही आहे। हाणे भगवान खे कहिड़ा पाप भाई? हाँ, मां पवित्र थी वियुमि, छो जो भगवान जे रोम रोम में ब्रह्मांड आहिनि, उन्हनि जा सभु पाप नाश थी विया, पवित्र थी विया सभु मुंहिंजे अंदरि रहण वारा। आहा, तव्हां ॾाढी कृपा कई आहे जो तव्हां चरण रज ॾिनी आहे। अचो अचो, अॼु हिते कुझु ॾींहं रहो, असांखे आशीर्वाद ॾियो। मां तव्हांजो इहो प्रसाद सदा पंहिंजे हृदय में धारण कंदुमि। त उहा जेको लत जो चिन्ह हुयो उहो भगवान जी छातीअ में अॼु तक आहे। भगवान चाहिनि त मिटाए छॾींदा। कोई सर्टिफिकेट न आहे, कोई वधीक कोई भारत रत्न न आहे, हाँ कोई गुल गुलाब जो न आहे। लत उहा बि ठका थियल छातीअ में, उहो भगवान चिन्ह अॼु बि संभाले रखियो आहे। उनजो नालो अथव श्री वत्स, भृगु ऋषिअ जो चिन्ह। भृगु ऋषि रोअण लॻा। हा हा महर्षि, तव्हां चिंता न कयो, इहो संत प्रसाद आहे। मैं तो हूं भक्तन को दास, भगत मेरे मुकुटमणि। ऐं इन खां बि हिकिड़ी रहस्य जी ॻाल्हि, उन ई श्री वत्स चिन्ह में लक्ष्मी माता रहंदी अथव
भृगु ऋषि जेकी लत हई वो जेको चिन्ह छपजी वियो उते ही लक्ष्मी माता के भगवान निवास कयो। केड़ी केड़ी अद्भुत ॻाल्हि आहे कि उन वत्स चिन्ह में लक्ष्मी माता रहंदी आहे। अधु हिस्से में भगवान उनखे जगह ॾिनी आहे कि मुंहिंजा संत महात्मा जेके आहिनि उन जा चरण एॾा एॾा पावन आहिनि। हे ऋषि तव्हां जाते जाते पेर रखंदा आहियो उते उते गंगा यमुना सरस्वती आहे, तव्हांजे शरीर में सभिनी तीर्थनि जो निवास आहे। चवनि था कथा चए थी भागवत की भृगु ऋषि हिकु अक्षर न ॻाल्हाए सघिया, चुपचाप उतो हली विया। ईअं बि न चयूं त प्रभु मां परीक्षा वठण आयो या मूंखे क्षमा कजो मां ॾाढी ग़लति परीक्षा वरिती आहे, न न न कुझु न चयूं, ॻाल्हाए न सघिया। एॾो हृदय भरिजी आयो ऐं अची करे उन्हनि ऋषियुनि खे ॿुधायो। तॾहिं सभिनी श्रद्धा सहित भगवान नारायण के प्रणाम कयो। बोलो श्री लक्ष्मी नारायण भगवान की। धर्म पत्नी हुजे तो लक्ष्मी माता जहिड़ी। हाँ, भगवान जो अधु शरीर आ, भगवान जी धर्म पत्नी आ, टिनी लोकनि जी माता आहे, समृद्धि ॾियण वारी आ, उहा उन चरण में थी रहे पई। हेठि काथे थी रहे? छेणे में थी रहे। इंसान जी ताक़त है, एॾो अभिमान छॾ। इंसान खे कुझु कोन्हे, गुब्बारे वांगुरु फूलियल पियो आहे। लक्ष्मी माता जा ॿ निवास, संत जे चरण में और हिते गांइ जे छेणे में, सुके छेणे में। बोलो लक्ष्मी माता की।